छा चयव? तव्हांखे सिंधी ईंदी कान्हे तंहिंजे करे तव्हां पंहिंजे ॿारनि खे स्कूल में सिंधी विषय खणणु कान ॾींदा? छो जो तव्हां उन्हनि खे पढ़ाईंदा कीअं? अरे बाबा, मूंखे इहो त ॿुधायो त तव्हां पंहिंजे ॿारनि खे संस्कृत पाढ़ींदा आहियो छा? पढ़ंदा आहिनि न। मैथमेटिक्स, हिस्ट्री, जोग्राफी, तव्हांखे कुझु ईंदो ई कान्हे इन्हनि ॻाल्हियुनि में पंहिंजे ॿारनि खे कुझु कराइण जो। त सिंधी त असांजी पंहिंजी मातृभाषा आहे, पंहिंजी सुञाणप आहे ऐं इन्हनि जो ॿारनि जो ख़ासि फ़र्ज़ु आहे त पंहिंजी ॿोली खे सदाईं अॻिते वधाइनि, क़ाइमु रखण जे लाइ ज़रूरी आहे त हू सिंधी हाणे खां ई सिखनि। पंहिंजी मातृभाषा में पढ़बो न त इंटेलिजेंट लेवल वधी वेंदो आहे। इहा ॻाल्हि त तव्हांखे ख़बर ई आहे। इन जे करे त सरकार चए थी पहिरियां 5 दर्जा हर को ॿार पंहिंजी पंहिंजी मातृभाषा में पढ़े। पोइ तव्हीं छो था हिन ॻाल्हि ते राज़ी थियो? ॾिसो, तव्हांजो फ़र्ज़ु आहे सिंधी सिखणु। त अॼु ई क्लास जॉइन कयो। 30 साले खां वठी 9 साले जे ॿारनि जे लाइ फी रुगो 300 रुपया ऐं इंसेंटिव आहे 500 रुपया। तव्हीं सिंधी सिखी सघो था असांजे ऑनलाइन क्लासिस में। त पोइ ॿारनि खे सिंधी ज़रूरु पढ़ियो ऐं सरकार खे ज़रूरु लिखो त इम्प्लीमेंट कनि। पहिरियां 5 साल ॿार सिंधी ॿार हर स्कूल में, हर स्टेट में सिंधी पढ़नि त सिंधी रहंदी क़ाइमु ऐं असीं चवंदासीं शान सां, सिंधी ॿोली अमर रहे, सिंधी ॿोली अमर रहे।